आज बिल्कुल सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया पारा मास्टर्स एम.फिल ऐं पी.एच.डी जी सालियानी फीसुनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ जेके शागिर्दनि उहे मुसलसल सराफ़ा एतिराज आहिनि। गुज़िरियल ॾींहं खां शागिर्दनि पारां सिंध यूनिवर्सिटी जी एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक जे साम्हूं एहतिजाजी बुख हड़ताली कैंप लॻाई आहे, जिथे शागिर्द जेको आहे सो यूनिवर्सिटी इंतजामिया ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी करे रहिया आहिनि। हिन वक़्तु शागिर्द अॻुवाण असां सां मौजूदु आहिनि, अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुननि जो छा चवणु आहे। मुतालबो त असांजो सादो आहे, उहो इहो आहे त तव्हांजो 130 खां 40 सैकड़ो जेका फीस वधाई आहे हिननि यूनिवर्सिटी इंतजामिया एम.फिल ऐं पी.एच.डी जी। असांजो मुतालबो सिंपल आहे, त उनखे तव्हां वापसि वठो। 70,000 मां 1,60,000 कई आहे, ऐं ईअं ई जेका पी.एच.डी जी बि तव्हां 1,00,000 खां मथे तव्हां जेको फीस वधाई आहे। असां अफोर्ड नथा करे सघूं। सिंध यूनिवर्सिटी जेका आहे उन में तक़रीबन हेठे तबिके जो माण्हू पढ़े थो। असां बज़ाते ख़ुदि को टीचर जो पुटु आहे, को मास्टर जेको आहे कंहिंजो भाई जो पुटु आहे, को मज़दूर जो आहे, असां अफोर्ड नथा करे सघूं। हाणे इन हठधर्मी में इंतजामिया जेका आहे उहा लहण लाइ तयारु कोन्हे का। वी.सी. साहब जॾहिं बि अचे थो हुतां जूं ख़बरूं करे थो वञे, कॾहिं पेट्रोल महांगो आहे, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि आहे, पर का बि उन जस्टिफिकेशन बि कोन थो ॾिए। इवन यूनिवर्सिटी इंतजामिया जे या यूनिवर्सिटी जे पंहिंजे कानून में इहो कोन्हे को बाबा तव्हां 140 सैकड़ो वधायो ऐं जेका जाइज़ हुई फीस उहा वठो, न त ॿी सूरत में असां एहतिजाज कंदासीं। ऐं असां वेठा आहियूं, इंतजामिया हींअर ताईं असां सां कोन आहे, ॻाल्हाइण लाइ बि कोन आई आहे, न ई हुन कुझु असांखे चयो आहे, बसि वेठा आहियूं। असां 28 कलाकनि खां मुसलसल बुख हड़ताल ते वेठा आहियूं ऐं असांजो इहो ई प्रोग्राम हो त असां 24 कलाक बुख हड़ताल वरी ख़तमु करे वरी पोइ अनाउंस कंदासीं। पर इन इंतज़ामिया जी हठधर्मी खे ॾिसी असां हिन बुख हड़ताल खे वरी 24 कलाकनि ताईं जारी रखियो आहे, छो जो असां जेसि ताईं असांजो मुतालबा न मञिया वेंदा तेसि ताईं असां कोन उथंदासीं। 2021 में हाणे जेके एम.फिल लिस्टूं आहिनि उन में सिलेक्टेड आहे। असां मुसलसिल महीनो असांखे थी चुको आहे सिरापा एहतिजाज आहियूं, जॾहिं त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे इंतज़ामिया जेका आहे असां सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ बिल्कुलु बि तयारु कोन्हे। ऐं असांजो मुतालबो सिर्फ़ु इहो ई आहे त जाइज़ फीसूं असां खां वरितियूं वञनि, न की 70,000 जी जाइ ते 1,60,000 तव्हां उहे करे ॻाटे टोड़ फीसियूं असां ग़रीब तबिकनि मां वसूल कयो था। हाणे हिते सवाल थो जनम वठे त एतिरियूं फीसूं असां किथां भरियूं? छा असां पंहिंजो पाण खे खपाए करे इहे फीसूं भरियूं, जो असांखे इंतज़ामिया एतिरो मजबूर करे थी उथण जे लाइ? हाणे मुसलसिल असांखे 28 कलाक थी चुका आहिनि, बुख हड़ताल ते वेठा आहियूं, पर इंतज़ामिया खे को बि अहसासु नथो थिए। पर अॼु बि असां हिननि खे चऊं था, अॼु ॿीहर असां 24 कलाकनि जी बुख हड़ताल जो फ़ैसिलो कयो आहे ऐं असां आख़िरी घड़ी ताईं इहा हड़तालूं कंदा रहंदासीं जेसीं ताईं वी.सी. पंहिंजो जेको फीस में वाद वारो फ़ैसिलो आहे वापसि नथो वठे। असां हे जेको लगातार प्रोटेस्ट कयूं था, इन जो असांजी जेकी इंतज़ामिया आहे उहा ॾिसी करे पे ईअं महसूस थी कराए त हुन कुझु न ई ॾिठो आहे ऐं न ई ॿुधो आहे। असां हिते सभु बुख ते वेठा आहियूं ऐं असांजी जेका इंतज़ामिया आहे उनखे को असर ई नथो थिए, को अहसास ई नथो थिएसि त असांजो साथी बीमार आहे। हाणे असां जेके मुतालबा कयूं था उहे असांजा जाइज़ मुतालबा आहिनि, या त असांखे पंहिंजे सवालनि जा जवाब ॾियो त तव्हां फीस छो वधाई आहे, उहे बि सबब सही तरीक़े सां ॿुधाए नथा वञनि त असां फीस छो इंक्रीज़ कई आहे। ऐं असां एसि ताईं एहतिजाज कंदा रहंदासीं जेसि ताईं हीअ जेकी फीस आहे इहा घटि नथा कनि, ख़तमु नथा करे छॾनि। असां इहो चवणु था चाहियूं वी.सी. खे त शायदि असां हिते जेको वेठा आहियूं तव्हां असांखे नथा ॾिसो, तव्हां अंधा आहियो, गूंगा आहियो, ॿोड़ा आहियो, तव्हां असां सां अची नथा सघो, मिली नथा सघो, ऐं असांजा जेके सुवाल आहिनि उहे तव्हां ॿुधी नथा सघो, पंहिंजो जवाबु तव्हां नथा ॾेई सघो असांखे। ऐं कल्ह वी.सी. साहब आया जिन जो माना इहो दलील हुयो त पेट्रोल महांगो थी वियो आहे, पेट्रोल महांगो थी वियो, इन में असांजो त को ॾोह न आहे। ऐं न ई असां शागिर्दनि को पेट्रोल वधायो आहे जेको असां खां एॾी फीसूं वठी थियूं वञनि। बसि असां इहो ई मुतालबो आहे त फीसूं घटायूं वञनि, जे अगरि फीसूं असांजो नथियूं घटायूं वञनि त असां मरण घड़ी ताईं बुख हड़ताल ते वेठा हूंदासीं। यार इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असां मुसलसिल 27 कलाक थिया आहिनि हिते बुख ते उञ ते वेठा आहियूं जा। अॼु असांजो साथी ॾिसो था कीअं बीमार लॻो पियो आहे। पर इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे, हीअ यूनिवर्सिटी इंतज़ामिया या यूनिवर्सिटी वारा चवंदा आहिनि, वी.सी. साहब असां सां जॾहिं ॻाल्हाईंदो चवंदा तव्हां मुंहिंजा बचा हो, बच्चनि खे 27 कलाक बुख ते विहारो वेंबो आहे। हिते बुख ते मच्छरनि ते असां कल्ह सॼी राति वेठा आहियूं, असां सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहिनि। एतिरा शागिर्द हिननि जा दुश्मन आहिनि। बुख हड़ताली कैंप में मौजूदु शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो इहो ई चवणु आहे त यूनिवर्सिटी इंतज़ामिया घाटे तौर फीसुनि में वाध कंदे असांजी फीसुनि में 150 फीस जेका आहे सो वाध करे छॾी आहे। जेका फीस असांजी 70,000 हूंदी हुई उहा 1,80,000 ताईं वञी पहुती आहे। हिननि जो चवणु आहे त जेसीं ताईं असांजा मुतालबा तस्लीम न कया वेंदा तेसीं ताईं असां मरण घड़ी ताईं बुख हड़ताली कैंप जारी रखंदासीं। कैमरामैन नसीम फलंगी सां गॾु ज़ोहेब फलंगी, टाइम न्यूज़ जामशोरो।